मीरो खान प्रेस क्लब ते पसंद जो परिणो कंदड़ जोड़ी जो माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज। माइटनि नारी खे अगवा करण जो कूड़ो केस दाख़िल करे धरती ड्रामो करे छॾियो आहे। पुलिस हथां गिरफ़्तार कराए क़त्ल करणु चाहिनि था। जोड़ी जो माइटनि मथां इल्ज़ाम। मीरो खान प्रेस क्लब ते पसंद जो परिणो कंदड़ मेहरापुर जे ॻोठ टंडो मीर अली मर्दान वासी 25 वरहनि जी नारी दिलावेज़ ख़ासकेली ऐं ॻोठ खान वाहण वासी नौजवान सैयद अहमद शाह पहुची माइटनि ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो त हुननि 20 ॾींहं अॻु हैदराबाद जी अदालत में पसंद जो परिणो कयो आहे, जंहिंखां पोइ नारी दिलावेज़ ख़ासकेली जे माइटनि नारी खे अगवा करण जो कूड़ो केस दाख़िल करे संदनि लाइ धरती ड्रामो करे छॾियो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त नारी जा माइट पुलिस हथां गिरफ़्तार कराए खेनि क़त्ल करणु चाहिनि था। उन लाइ खेनि जान जो ख़तरो आहे, तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जॾहिं त नारी दिलावेज़ ख़ासकेली मक़ामी मीडिया जे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त हुन पंहिंजे रज़ा ख़ुशी सां बिना कंहिं दबाव जे सैयद अहमद शाह सां पसंद जी शादी कई आहे, पर माइटनि संदसि मुड़ुसु अहमद शाह, उनजे भाउ अमीर शाह, मामे फिदा हुसैन शाह ऐं दोस्त अयाज़ शीदी मथां अगवा जो कूड़ो केस दाख़िल कराए छॾियो आहे, जंहिंखां पोइ मेहरापुर पुलिस मुड़ुस जे माइटनि ख़िलाफ़ रिण ॿारे ॾिनो आहे। जोड़ी IG सिंध समेत समूरनि लाॻापियल इख़्तियारनि खे अपील कंदे चयो त माइटनि ख़िलाफ़ दाख़िल कूड़ा केस ख़तमु करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।